अदा वञूं पिया तव्हां सखर मां चयो पपन वटां थींदा वञूं जेको आहे पोइ तव्हांजो त प्रोग्राम थिए कोन थो। यार असल में ॻाल्हि ईअं आहे त मुंहिंजो जेको आहे टाइम रखियलु आहे कंहिं ॿिए संगत वारे सां। सही हाणे जेकॾहिं मां ओचितो वरी ईअं सखर तव्हां सां निकिरी हलंदुमि त वरी मुनासिबु नथो लॻे। वरी इनशाला के ॿिए दफ़े हाज़िर। ठीकु आहे बसि ॿिए दफ़े इंशाल्लाह वियो तव्हांजी ड्यूटी ॾियूं ख़िदमत कयूं। कुर्ब महिरबानी 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 ओके। बाबा काॾे आई बाबा स्कूल जी फ़ोन आई थी बाबा 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 स्कूल जी फ़ोन आई थी बाबा बाबा स्कूल जी फ़ोन आई थी बाबा। कहिड़े स्कूल जी? जाती मां पलदुम। अच्छा हलो हेलो साईं अस्सलाम वालेकुम। साईं वालेकुम। साईं ख़ुशि आहियो तबियत ठीकु आहे? साईं ख़ैर ख़ैर अल्हम्दुलिल्लाह। केरु? साईं मां आतिफ़ जे स्कूल खां ॻाल्हायां थो। तव्हां आतिफ़ जे अबू था ॻाल्हायो नी? जी बिल्कुलु बिल्कुलु। माशाल्लाह साईं मुबारक हुजेव मुबारक। मिठाई किथे आहे साईं? साईं ख़ैर मुबारक। छा जी मिठाई? छो साईं तव्हांखे ख़बर न आहे छा? न मूंखे त न आहे ख़बर। छा थियो आहे? साईं तव्हांजे नेड़े जेको आहे न स्कूल में सभु रिकॉर्ड टोड़े छॾिया आहिनि। अल्लाहु अकबर। इन जा इहे कम ख़राबु आहिनि न। इहे कम ख़राबु थी नी। छा कयो अबू? छा कयो आहे? हेॾे आहे हेॾे आहे हेॾे आहे। घर में बि नुक़सान कर, घर जा बि शीशा भञ, गिलास भञ, कोप भञ, हाणे स्कूल जा बि रिकॉर्ड तोड़, हाणे उन में बि नुक़सान कर। अबू न मां जेके पलदो हुउमि न छोकिरनि खां मां अॻिते अची वियो आहियां। जाते तूं स्कूल में पढ़ंदो आहीं उन्हनि खां अॻिते अची वियो आहीं? हा सफ़ा को बेग़ैरत आं, सफ़ा को बेस्तो शख़्स आं। जिन सां गॾु सॼो ॾींहुं वेठो आं, जिन सां गॾु पढ़े थो, उन्हनि खे पोइते करे तूं अॻिते अची वियो आहीं। हा सफ़ा बेकार माण्हू आहे। मुंहिंजी दिलि थी चए बूट लाहे जो बीहे नी त 99 ते अची वरी भुली वञे। इहो छो ईअं कयो थी? छा कयो थी? बाबा मां अॻिते अची वियो आहियां। मां हिन क्लास में जेकी कुर्सियुनि मां अॻिते अची वियो आहियां। विच ते वेठो आहियां। मां होशियारु थी करे मां अॻिते आयो आहियां। पोइते हुयुसि मां अॻिते अची वियो आहियां। इन करे तोखे इहो ख़्यालु थियो त जेके तोसां गॾु छोकिरा वेही पढ़नि था उहे पोइते वेठा हुजनि ऐं तूं वरी होशियारु थी करे उन्हनि खां अॻिते निकिरी अचे। इहा मूंखे ॻाल्हि तुंहिंजी सम्झ में न आई पुट। तूं जो होशियारु आहीं हल मञोसीं। जेके तोखां कचा आहिनि उन्हनि खे तूं पोइते छॾे आहीं त उन्हनि खे होशियारु केरु कंदो? मास्टर मास्टर त कंदो। पोइ तुंहिंजा दोस्त आहिनि उन्हनि जो तूं ख़्यालु न कयो? पंहिंजो दिलि लड़ाए करे मां अॻिते आयुमि न बाबा। परे हुउमि न जंहिंजे कुर्सी मां अॻिते वधी न बाबा। वो कच्चा थी करे मां कचो थी रहियां छा? मां अॻिते वधियुमि न बाबा। पढ़ाई लिखाई कंदुसि न अॻिते वधंदुमि न। तव्हां मूंखे मारियो था बाबा। अच्छा इहा ॻाल्हि आहे। मां वरी सम्झुमि पर रो न रो न। वरी अंदरि माणे वेठी आहे उनखे ख़बर पवंदी वरी उहा मूंखे रोआरींदी। चुप कर। ॻाल्हि ॿुध। हाणे ॻाल्हि ईअं आहे मां वरी ईअं सम्झुमि त जीअं हिते निभागो आहे घर में नुक़सानु कंदो आहे कोई स्कूल में बि नुक़सानु करे आयो मां आहे। अॻिते फर्स्ट पढ़ण जी कोशिशि कयमि। कुर्सी वरितुमि पोइ तो कचो हुयुमि हाणे पको थी वियुमि। हाणे अॻिते नौकिरी वोकिरी वठंदुमि न बाबा। सही आहे। पोइ ठीकु आहे। पोइ ठीकु आहे। संगत ॻाल्हि ॿुधो। तव्हां बि जेके बि नंढड़ा ॿार आहियो या वॾा हुजो जेके बि ॾिसो था उहे जेको हिन मां सबक़ु हासिलु कयो। छो त जेकॾहिं तव्हां महिनत कंदव होशियारु थींदव त अॼु जेकॾहिं तव्हां पोइते आहियो त सुभाणे तव्हां अॻिते बि अची सघंदव। तंहिंजे करे हिमत कयो, महिनत कयो, देरि न कयो, कोशिशि कयो त पोइतनि खां अञा अॻिते अञा अॻिते अञा अॻिते निकिरो। जेकॾहिं तव्हां अॻिते निकिरी ईंदव त इनशाला हिकु ॾींहुं मुस्तक़बिल जो तव्हां जेको आहे सो सुठा जेको आहे ज़िमेदार बणंदव ऐं जेको आहे तव्हां सुठा ऑफिसर थी वेंदव। पढ़ंदव लिखंदव घुमंदव फिरंदव मौज मस्ती कंदव। ठीकु आहे।